नाज़रीन बाहि वाक़े की ख़बर है जेका असां शेयर कयूं पिया। करमपुर लगू नापरकोट थाने जी हद तालके खानपुर जो ॻोठ रसल हफ़दा चाचड़ में चुल्ह मां चिण गौथण सब बागड़ी बिरादरी के झोपड़ियुनि खे बाहि वकोड़े वई। बाहि सब अमरलाल बागड़ी, भजनदास बागड़ी, धूणीलाल, कंवर कुमार, मोहन कालो शेवादारी, जयपाल बागड़ी समेत 10 ॼणनि जे घरनि जो अलाह तला सड़ी रख थी वियो। सड़ी वियल सामान में 2 रक्षा, 2 मोटरसाइकिलूं, 2 ॼणनि जो ज़ेवरनि समेत ॾाज, खटूं, हंधूं, बिस्तरा, अनाज ऐं ॿियो ज़रूरी सामान सड़ी रख थी वियो। इतला बावजूद खानपुर बाहि विसाइण वारो अमलो वाक़े वारे हंधि न पहुतो। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत बाहि ते कंट्रोल करे बाहि विसाए ॻोठ खे वधीक नुक़सान खां बचाए वरितो। मुतासिर ख़ानदान खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। डीसी शिकारपुर समेत 2 वस वारनि खे वावर जी अपील पिणु कई वई आहे। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो GTN वेब न्यूज़ करमपुर।